अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां वज़ीर अली लगारी। तव्हां ही कुछ तस्वीरूं ॾिसी रहिया आहियो। ही तस्वीरूं असां ॻोठ मंज़ूर अली लगारी में हिकु नंढड़ो स्कूल खोलियो आहे जिते ही ॿार टोपी डे जो प्रोग्राम मल्हाए रहिया आहिनि। हितां जा माण्हू तालीम याफ़्ता न आहिनि, पर तंहिं हूंदे बि कुझु माण्हुनि जी कोशिश सां असां हिते हिकु स्कूल खोलियो आहे। उन स्कूल में ॿारनि खे पढ़ाईंदा आहियूं। तालीमी लिहाज़ सां ही माण्हू तमामु पोइते पियल आहिनि, पर कुझु मक़ामी माण्हुनि जी कोशिशुनि सां असां हिते इहा कोशिशि करे रहिया आहियूं त जीअं ॿारनि खे पढ़ाए सघिजे। ख़ासि तरह हिते नियाणियुनि जी तालीम जे बारे में तमामु घटि सोच रखी वेंदी आहे। महिरबानी सब्सक्राइब करें यूट्यूब चैनल सिंधी मारू। नवनि वीडियो जे लाइ बेल दबायो ऐं लाइक कयो। सिंधी मारू यूट्यूब चैनल। महिरबानी, शुक्रिया।